अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां अवां जो पंहिंजो प्यारो होस्ट अनवर अली सोलंकी। अॼु जी स्टोरी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे 278 उर्स मुबारक जे हवाले सां ख़ेस भेटा ॾींदे अवां दोस्तनि जे अॻियां पेश कजे थी, जंहिंमें शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जी मुख़्तसिर ज़िंदगीअ जे हवाले सां कुझु मालूमात पिणु आहे। सूफ़ी बुज़ुर्ग शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सन 1699 ईस्वीअ में हिकु नंढड़े ॻोठु हाला हवेलीअ में पैदा थियो। संदसि वालिद जो नालो सैयद हबीबुल्ला शाह हो। संदसि ॾाॾे जो नालो सैयद अब्दुल कुद्दूस शाह हो। शाह साहब नंढपिण में ई संदसि वालिद सां गॾु हिजरत करे हाला मां कोटड़ी लॾे आयो, जिते शाह साहब पंहिंजी इब्तिदाई तैलीम ॻोठु वाईअ में आख़ुंद नूर मोहम्मद भट्टीअ जे दर्सगाह में हासिल कई। शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ खे नंढपिण खां ई शाइरी करण जो वॾो शौक़ु हो। संदसि शाइरीअ जे मजमूए खे शाह जो रिसालो सॾियो वेंदो आहे। शाह साहब सिंधी ॿोलीअ खां सवाइ अरबी, फ़ारसी, हिंदी ऐं सराइकी ॿोलियुनि जो बि पिणु आलिम ऐं फ़ाज़िल रहियो आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हमेशा पाण सां गॾु 3 किताब क़ुरान मजीद, मिसनवी मौलाना रूमी, शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारे जो कलाम वग़ैरह पाण सां गॾु रखंदो हो। सैयद अली शेर ठटवी पंहिंजे किताब तोहफ़तुल कलाम में शाह साहब खे उम्मी सॾियो ऐं उहो किताब लतीफ़ सरकार जी वफ़ात खां पोइ 1768 ईस्वीअ में लिखियो वियो। शाह लतीफ़ सामिन जोगिन ऐं कापड़नि सां गॾु 1740 ईस्वीअ में हिंगलाज जो सफ़र कयो। उन सफ़र में शाह साहब साथियुनि सां गॾु 3 साल रहियो, जंहिंमें दिल्लीअ जा 2 मशहूर गोया अटल ऐं चंचल शाह साहब जी ख़िदमत में बि हाज़िर थींदा हुआ। शाह लतीफ़ सरकार वफ़ात खां कुझु वक़्तु अॻु में ही काफ़ी चवंदो रहंदो हो, कहिड़ी मंझि हिसाब हुअण मुंहिंजो हो तड़े। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैहि 63 सालनि जी ॼमार 1752 ईस्वीअ में वफ़ात कई। शाह साहब खे भिटशाह में ई दफ़न कयो वियो। अॼु संदसि उर्स मुबारक निहायत अक़ीदत ऐं एहतराम सां संदसि दरगाह भिटशाह में मल्हायो पियो वञे, जिते लखें पांधीअड़ा भिटशाह में अची हाज़िरी भरींदा आहिनि ऐं पूरी सिंध मां केतिरा ई काफ़िला शाह लतीफ़ सरकार जे इश्क में प्यादल बि अचनि था। शाह साहब ते जेतिरो बि ॻाल्हाइजे या शाह साहब जी ज़िंदगीअ ते केतिरो बि लिखिजे, पर संदसि ज़िंदगीअ ते कलम पूरो न लहंदो, छाकाणि त शाह साहब हिकु उहा हस्ती आहे जंहिं हक़ीक़ी रब खे सुञातो, जंहिं पंहिंजी सॼी ज़िंदगी ख़ुदा जी राह में वक़्फ़ करे छॾी। लतीफ़ सरकार लाइ इहे अल्फाज़ बि पिणु मशहूरु ऐं मिसाली आहिनि त लतीफ़ सारो सच आहे। हाणे इन सां गॾु अव्हां खां इजाज़त वठंदासीं। इजाज़त वठण खां अॻु में 2 सिटूं शाह साहब जे हिन बैत जूं, जे तूं बेत भायां से आयतूं आहिनि, जे तूं बेत भायां से आयतूं आहिनि, नयो मन लाइन परियां सिंधी पार ॾे। हाणे मूंखे इजाज़त ॾींदा वरी कंहिं नए मोड़ ते कंहिं नई स्टोरीअ सां गॾु, ऐं असांजो ही चैनल सब्सक्राइब करण बि न विसारींदा। अव्हांजो पंहिंजो प्यारो होस्ट अनवर अली सोलंकी। वसलाम या अली अलैहिस्सलाम मदद।